ओम शांति। अॼु जा मावाक्य आहिनि। अलौकिक क्षमा ते रूहानी पतंगियूं ठही स्वाहा थी वञो। 6/12/75 जा मावाक्य आहिनि। पंहिंजी की सॼी दुनिया जे विच में चमकंदो उहो विशेष लकी सितारो अनुभव कंदा आहियो। अहिड़ा लकी जंहिंखे स्वयं बाप जंहिंजो स्वयं बाप गायन कंदो हुजे। पंहिंजी की सॼी दुनिया जे विच में चमकंदो उहो विशेष लकी सितारो अनुभव कंदा आहियो। अहिड़ा लकी जंहिंजो स्वयं बाप गायन कंदा आहिनि। हिन खां श्रेष्ठ भाग्य ॿियो छा थी सघंदो आहे कि बाबा असांजो गायन कंदा आहिनि। सदा हिन ख़ुशी में रहंदा आहियो जो पंहिंजी ख़ुशी खे ॾिसंदे हुए ॾिसण वारनि जे ग़म जा बादल व दुख जी घटायूं समाप्त थी वञनि। असांजी अहिड़ी ख़ुशी आहे जो असांखे ॾिसी ॿिया दुखनि खे भुलिजी वञनि, दुखनि खे भुलिजी सुख जे झूले में झूलण लॻनि। हीअं आहे बाबा चवनि था, हीअं पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो। असां सदा हल्को ऐं ख़ुशि रहंदासीं न त असांखे ॾिसी ॿिया बि ख़ुशि थी वेंदा, पंहिंजो दुख भुलिजी वञनि। जीअं गायन आहे न, पारस जे संग में लोहो बि पारस थी वेंदो आहे। ईअं तव्हां पारस मणियुनि जे संग में अन्य आयरन एजेड आत्मायूं गोल्डन एजेड ठही वञनि। भले ई उहो गोल्डन एज में न अचनि, लेकिन जो बि आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे न, पहिरियों हुनजो सुख जो पार्ट ई हूंदो आहे त उहा पंहिंजे हुन सुख जे पार्ट में पहुची वञे। अहिड़ी अवस्था अनुभव कंदा आहियो तव्हां पंहिंजी। कोई बि आत्मा भिखारी ठही करे अचे ऐं उहो मालामाल थी करे वञे। अहिड़ी पंहिंजी तक़दीर जी तस्वीर रोज़ु पंहिंजे दर्पण में ॾिसंदा आहियो। बाबा चवनि था, के समय ॾिसंदा आहियो? छा अमृत वेले ॾिसंदा आहियो? ॾिसण जो टाइम निश्चित आहे अथवा हलंदे हलंदे जॾहिं ईंदा आहियो तॾहिं ॾिसंदा रहंदा आहियो? कहिड़े समय ॾिसंदा आहियो पंहिंजी हिन तक़दीर जी तस्वीर खे? बाबा चवनि था, ॾिसण जो टाइम निश्चित आहे। सॼे ॾींहं में केतिरी बार ॾिसंदा आहियो? बार बार ॾिसंदा आहियो या हिकु बार ॾिसंदा आहियो? अॼुकल्ह जो फैशन आहे कि बार बार पंहिंजो चहिरो ॾिसंदा आहिनि। उहो ॾिसंदा आहिनि, दुनिया वारा छा ॾिसंदा आहिनि? पंहिंजे चहिरे में फीचर्स ॾिसंदा आहिनि। ऐं तव्हां पंहिंजे चहिरे ते छा ॾिसंदा आहियो? पंहिंजो फ्यूचर। अगरि फीचर्स असांजी फीचर्स तरफ़ अटेंशन न वेंदी आहे, लेकिन हर समय पंहिंजे फ्यूचर खे श्रेष्ठ ठाहिण जो अटेंशन हुजे। असांखे पंहिंजो चहिरो कहिड़ो ॾिसणो आहे? आत्मिक स्थिति जो। पंहिंजे संकल्प बोल कर्म असांजा श्रेष्ठ आहिनि। ॿियनि जे संपर्क में अची करे असांजा एतिरी वाइब्रेशन, एतिरी शक्ति आहे असां में कि ॿिया जा दुख बि घटि थी वञनि। त पंहिंजी तक़दीर जी तस्वीर ॾिसंदा आहियो कि असांजी तस्वीर में केसि ताईं रूहानियत वधंदी थी वञे। जीअं उहो माण्हू लौकिक दृष्टि सां रूप में व शक्ल में पंहिंजी लाली खे ॾिसंदा आहिनि न कि केसि ताईं लाल थियो आहे, ऐं तव्हां सभु अलौकिक तस्वीर ॾिसंदे हुए रूहानियत रूपी लाली खे ॾिसंदा आहियो। असां कहिड़ी ॾिसंदा आहियूं? रूहानियत रूपी लाली खे ॾिसो। अर्थात असांजी आत्मा केतिरो बाप समान थी आहे। अॼु त विशेष त बाबा पहिरियों त असांखे इहे महावाक्य ॿुधाई कि असांखे सदा एतिरो ख़ुशि ऐं हल्को रहणो आहे कि ॿिया बि पंहिंजा ग़म भुलिजी करे ख़ुशी सुखनि जे झूले में झूलण लॻी वञनि। ॿिया बि पंहिंजी गोल्डन एजेड स्थिति ते अची वञनि। ॿियो बाबा चई, पंहिंजी तक़दीर जा फीचर सॼो ॾींहुं चहिरे ते ॾिसंदा रहो। केसि ताईं असां में रूहानियत आई आहे। अर्थात असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे केतिरो हलूं था, केतिरा असांजे संकल्प बोल कर्म में सुधार आयो आहे, सुतो प्रधानता आई आहे, दैवी संकल्प, दैवी संस्कार, दैवी स्वभाव। अॼु त विशेष बाबा दूर देश व डबल विदेशी अर्थात त्रिकालदर्शी ॿारनि सां विशेष मिलण आया आहिनि।
हुन समय विदेशी आया हूंदा। इहे बि विशेष लक आहे न विदेशियुनि जो। अहिड़ो लकी पंहिंजे खे सम्झंदा आहियो? ये अव्यक्त पार्ट ज़्यादातर अव्यक्त विदेशियुनि जे लाइ शुरू थियो हुयो। पद्मा पदम भाग्यशाली पंहिंजे खे सम्झंदा आहियो या सौभाग्यशाली? या पद्मा पदम शब्द बि कुझु न आहे? छा सम्झंदा आहियो तव्हां पंहिंजे पाण खे? पद्मा पदम भाग्यशाली पंहिंजे खे सम्झंदा आहियो या सौभाग्यशाली? या पद्मा पदम शब्द बि घटि आहे? बाबा पुछनि था छा सम्झंदा आहियो? पंहिंजे खे छा सम्झंदा आहियो? चओ पदम त असांजे कदमनि में समायल आहे। जंहिंजे कदमनि में अनेक पदम भरियल आहिनि उहो स्वयं छा थियो? जे कोई बि विशेषता ॿुधाईंदा आहिनि न, उहा पंहिंजी श्रेष्ठता वर्णन कंदा आहिनि त चईंदा आहिनि न उहो त असांजे पांव जे हेठां आहिनि, इहे असांजे अॻियां छा आहे? कई माण्हुनि एॾी ॾाढा वॾा माण्हुनि जे लाइ नंढी चीज़ूं छा आहिनि? उहो त चईंदा आहिनि इहे त असांजे पांव जे हेठां आहिनि। इहे ई पदम त असांजे पांव जे हेठां हुजनि, मतिलबु पदम बि कुझु बि न, उनखां बि जास्ती असां ख़ुदि खे भाग्यशाली सम्झूं। अहिड़ा श्रेष्ठ लकी आहियो? सिर्फ़ु पंहिंजे भाग्य जो ई सिमरन करो त छा ठही वेंदो? भाग्य जो सिमरन कंदे कंदे बाप खां बि सर्वश्रेष्ठ ऐं बाप जे बि सिर जा ताज ठही वेंदो। बाबा चवनि था पंहिंजो भाग्य सिमरन कंदे कंदे बाप सां बि सर्वश्रेष्ठ बाप जा बि सिर जा ताज ठही वेंदव। पंहिंजी सर्वश्रेष्ठ स्थिति जो यादगार ॾिठो अथव? त हाणे चेक करो तव्हां एतिरा ख़ुदि खे भाग्यशाली सम्झंदा आहियो? बराबरि असां ॿियो कुझु बि न, इहे बि सम्झूं कि मां परमात्मा खे ॼाणंदी आहियां, मां आत्मा। इहा बि केॾी वॾी ॻाल्हि आहे न, कि दुनिया वारा वॾा वॾा गुरु संत सन्यासी ॾिसो हाणे माण्हुनि एॾो वॾो राम मंदिर ठातो अथनि, ऐं असां हुन असली परमात्मा राम खे ॼाणंदा आहियूं। उहो त त्रेता वारे राम जे लाइ मंदिर ठातो अथनि, लेकिन असां असली परमात्मा राम जे बारे में ॼाणंदा आहियूं। असां हुन सां ॻाल्हियूं करे सघंदा आहियूं, हुन सां मिली सघंदा आहियूं, हुन सां रोज़ु सुबुह गुड मॉर्निंग गुड नाइट हुन सां गॾु वेही करे खाईंदा आहियूं, हलंदा आहियूं, घुमंदा आहियूं। भले जेतिरी बि धारणा थिए, लेकिन इहे त असां ख़ुशि रहूं न कि असां हुनखे ॼाणंदा आहियूं। असांजी बुद्धि एॾी सुठी आहे, हिन वॾे वॾे गुरु संत सन्यासियुनि खां, वॾे वॾे प्राइम मिनिस्टर्स खां, वॾे वॾे ऑफिसर्स खां, हुननि खां त बुद्धि असांजी केॾी सुठी आहे न। माण्हू त चए ॾाढो वॾो डॉक्टर आहे, लेकिन अहिड़ो डॉक्टर के कम जो ख़ुदि खे ऐं परमात्मा खे भॻवान खे ई न ॼाणे। असां ख़ुदि खे आत्मा ॼाणियो आहे, परमात्मा खे ॼाणियो आहे, त परमात्मा जी शक्ति सां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे असां वॾी वॾी बीमारियुनि खे बि ख़तमु करे सघंदा आहियूं, वॾे वॾे सर्जन खे यादि करे। त ॾिसो, हिन करे बाबा चवनि था कि तव्हां एॾा श्रेष्ठ लकी आहियो, हीअ ख़ुदि खे सम्झंदा आहियो? पंहिंजी तक़दीर खे ॼाणो, सम्झो कि असां केतिरा भाग्यशाली आहियूं। बाबा निमित विदेशनि जे लाइ चवनि था, लेकिन इहे असां सभिनि जे लाइ आहे। बाबा चवनि था सिर्फ़ु पंहिंजे भाग्य खे सिमरन करो त छा ठही वेंदव? भाग्य खे सिमरन कंदे कंदे बाप सां बि सर्वश्रेष्ठ, बाबा खां बि सर्वश्रेष्ठ ऐं बाप जे सिर जा ताज ठही वेंदव। बाबा चवनि था पंहिंजी सर्वश्रेष्ठ स्थिति जो यादगार ॾिठो आहे? तव्हांजी सर्वश्रेष्ठ भाग्य जी निशानी जो यादगार चित्र कहिड़ो आहे? जंहिंसां सर्व खां ऊच प्रसिद्ध थी वेंदा आहियो। विराट रूप में ब्राह्मणनि जी सर्वश्रेष्ठ यादगार में चोटी ॾेखारी अथई। असांजी यादगार कहिड़ी आहे? चोटी खां ऊचो कुझु हूंदो आहे छा? शक्ति सेना बि ईअं पंहिंजे खे लकी सम्झंदा आहियो? ईअ त कोई भेण हूंदी लंडन जी, त बाबा चई सभिनि खां अधिक लकी ईअ सम्झंदी आहे, छो जो इहे पंहिंजे हमजिन्स में त इहे हिकु विशेष रतन आहे। हाणे आहे न, कोई भेण हूंदी मीरा,
त उहा पंहिंजी हम जिन्स में मतिलबु पंहिंजे ई बिरादरी ईअं में कोई बि हूंदी, कुमारी हूंदी, युगल हूंदो, जो बि हूंदो, हुननि में उहा विशेष रतन हुई। त बाबा चई असांजे भाग्य जी, सर्वश्रेष्ठ भाग्य जी निशानी छा आहे? भक्ति मार्ग में चोटी। असां ब्राह्मणनि खे चोटी में ॾेखारींदा आहिनि विराट रूप में। तव्हां बि अॼु विशेष ॿारनि जो, बाप बि अॼु विशेष ॿारनि जो विशेष भाग्य ॾिसी हर्षित पिया थियनि। कीअं कोने कोने सां, विदेश जे कोने सां बि निकिरी करे पंहिंजे घर में पहुची विया आहिनि। बाप बि घर में आए हुए ॿारनि खे जो अधु कल्प जी आश लॻाईंदे हुए हाणे अची पहुचिया आहिनि। अधु कल्प खां असां बाबा खे यादि पिया करूं, हाणे अची बाबा वटि पहुचिया आहिनि। त ॿारनि खे पंहिंजे ठिकाने ते आयल ॾिसी करे, वह सर्व आशायूं पूरी थींदे हुए ॾिसी करे बाप बि हर्षित थींदो आहे। बाप बि हर्षित था थियनि। विदेशी ग्रुप जी विशेषता छा थींदी आहे? बाबा चई विदेशियुनि खे ॾिसी करे बाप बि विदेशियुनि जी विशेषता ॾिसी करे विशेष हर्षित थींदो आहे। उहा विशेषता कहिड़ी आहे? बाबा चई मेजॉरिटी भर भारतवासियुनि जी आहे, लेकिन हाणे विदेशी कहलाए, वह विदेशी चईंदा आहियूं, मतिलबु विदेशी बि भारत में आया त भारतवासी थी विया, मधुबन निवासी थी विया, त बि कहलाइण में ईंदा आहिनि। त मेजॉरिटी में जो पहिरीं क्वालिटी आहे, भई विदेशनि खे बाबा एॾो छो नाम वठंदो आहे? छो जो हुननि में हिकु विशेष क्वालिटी आहे कि उहो अचण सां ई पतंग मिसल क्षमा ते जली करे मरी वेंदा आहिनि, फेरी न लॻाईंदा आहिनि। विदेशी कोई हिकु बार सम्झी वञे न ज्ञान खे, त उहो झटि बाबा जो ठही वेंदा। उहो सोचंदा न आहिनि अलाए सही आहे न आहे, न हिकु बार ई स्वाहा थी वेंदा, जली करे पतंग मिसल क्षमा ते जली करे मरी वेंदा। अर्थात पंहिंजो पुराणोपन छॾे छॾंदा। ॿुधियो, अनुभव कयो, हली पिया, ब्राह्मण जीवन फॉलो करणु लॻी आहे। त विदेशनि में ये क्वालिटी भारतवासियुनि खां विशेष आहे। चेक करो, तव्हांखे हिकु बार बाबा जो संदेश मिलियो, तव्हां बाबा जो तॾहिं खां ठही आओ या सोचियो सम्झो अलाए सही आहे न आहे, अलाए छा आहे? त अगरि तव्हां धक सां बाबा जो ठही आओ, धक सां सभु धारणायूं मञी छॾियो, त तव्हां केरु थी वियो? पतंग मिसल क्षमा ते जली मरण वारा। भारतवासी न पहिरों क्वेश्चन कंदा आहिनि, भारतवासी पहिरियों क्वेश्चन कंदा आहिनि, पोइ सोचंदा आहिनि, पोइ स्वाहा थींदा आहिनि। विदेशियुनि सां जो निकिरंदी हुई आत्मायूं आहिनि न, हुननि जी क्षमा ते पतंग जे समान स्वाहा थियण जी विशेषता आहे। त विदेशियुनि में ये विशेषता आहे। ईअं बाबा निमित उन्हनि जे लाइ चवनि था, लेकिन असां बि सोचूं, असां बि ख़ुदि खे चेक करूं। तव्हां सोचियो, सम्झो, सोचंदमि, हा कल्ह ईंदमि कोर्स करणु, हीअं चयो या धक सां बाबा जो परिचय मिली वियो, लॻी वियो बाबा जे ज्ञान में? सम्झो, जीअं कोई परां खां वेठे तड़पनि में हूंदा आहिनि, ईअं तड़पदी हुई आत्मा खे ठिकानो मिली वियो। त अहिड़ी तड़पदी हुई आत्मायूं मेजॉरिटी रूप सां विदेशी ग्रुप में बाबा ॾिठई। सम्झो, पंहिंजी विशेषता खे पतंग हुजण जे कारण ऑटोमेटिकली उन्हनि जो पुरुषार्थ यादि ऐं सेवा जे सवाइ ॿियो कुझु रहंदो ई न आहे। त अगरि असां पतंग आहियूं त असांजो पुरुषार्थ छा हूंदो? सिर्फ़ु बाबा खे यादि करणु ऐं सेवा। ॾिसो, कल्ह माण्हू पतंग उड़ाईंदा, अॼु जलाईंदा लोहड़ी। मतिलबु असांखे बाबा खे हाणे असां पहचानियो आहे त बाबा खे एतिरो सुठी रीति सां यादि करूं, बाबा जी यादि जी शक्ति सां पंहिंजी सभु विकार बुराइनि कमज़ोरियुनि खे स्वाहा करो, जलाए छॾो, तॾहिं असांजी आत्मा जी उन्नति थींदी। अॼु बि सुबुह जो बाबा चई न, आत्मा जी उन्नति बाबा ई कराए सघंदा आहिनि। त असांजी उन्नति कॾहिं थींदी? जॾहिं असां यादि ऐं सेवा जे सवाइ बसि यादि करूं, पंहिंजो जेको बि कर्म आहे उहो कंदा हलूं। हिन जे सवाइ ॿियो कुझु हाणे असांखे आहे ई न। इहे कपिड़ा वठूं, इहे सामान वठूं, हा निमित मात्र जो खपे उहो वठो, बाक़ी हिननि में बुद्धि लॻायूं असां न, इहो सुठो आहे, इहो सुठो आहे, भई जेको बि सुठो आहे,
हाणे त फटाफट पंहिंजो बाबा खे यादि करे कर्म कंदा रहो। त विदेशनि में क्वालिटी हूंदी आहे, हिकु बार बाबा खे पहचाने करे न झटि सां बाबा जा ठही वेंदा आहिनि, हिन करे फास्ट वेंदा आहिनि। त माण्हू कॾहिं छो कॾहिं छा क्वेश्चन में पइजी वेंदा आहिनि। भारतवासी माया जे वार सां हार खाइण वारा आहियो या सदा विजयी आहियो? बाबा चवंदा माया खे हार खिलाइण वारा आहियो, न की खाइण वारा आहियो। त विदेशनि के बाप जी विशेष लिफ्ट बि आहे, जे लिफ्ट जे गिफ्ट जे कारण फास्ट वञनि था। बाबा जी न विशेष लिफ्ट बि आहे विदेशनि खे, जंहिंजे कारण उहे फास्ट वेंदा आहिनि। हिन विशेषता खे सदा क़ाइमु रखो, छो जो बाबा बि अहिड़े ॿारनि जे स्नेह में बंधी वेंदा आहिनि न, जेका सभु कुझु छॾे करे बाबा जी मथे हलंदा आहिनि। त हुननि जी बाबा सुठी रीति ध्यानु बि रखंदा आहिनि। शो शाह जे क्वेश्चन जे बजाय सदा ख़ुदि खे मास्टर त्रिकालदर्शी जी स्थिति ते स्थित करे हर कार्य व संकल्प खे हुन प्रमाण स्वरूप में लायो। भई छो थियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो। त बाबा चवनि था हाणे हीअं न करो, मास्टर त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे पंहिंजे हिकु बाप जी यादि में समाए हुए बाप समान खुद खे सम्झंदे हुए हलो। मास्टर त्रिकालदर्शी स्थिति ते स्थित थी करे हर कार्य व संकल्प खे हुन प्रमाण स्वरूप में लायो। जॾहिं त्रिकालदर्शी आयो त शो शाह जो क्वेश्चन समाप्त थी वियो न। त सदा मास्टर त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रहो, सदा पंहिंजे खे हिकु बाप जी यादि में समायल हुओ, बाप समान सम्झंदे हुए हलंदा हलो। असां केरु आहियूं? बाप समान आहियूं। जीअं तत्व योगी सदा इहे लक्ष्य रखंदा आहिनि न कि तत्वनि में समाइजी वञूं या लीन थी वञूं, लेकिन इहा कॾहिं अनुभव न कंदा आहिनि। हिन समय नॉलेज जे आधार ते तव्हां सम्झंदा आहियो कि बाप जी यादि में समाए वञणु व लवलीन थी वञणु, पंहिंजे पाण खे भुलिजी करे भुलिजी वञो, इनखे उन्हनि लीन हिकु थी वञणु चई छॾियो। भई चईंदा आहिनि न हुन लीन थी आहे। लीन थियणु मतिलबु कि ख़ुदि जो सभु कुझु भुलिजी करे सभु बाबा जे अनुसार ई हर कर्म बोल संकल्प कर, इहो थियो हिक में समाइजी वञणु मतिलबु लीन थियणु। लीन थियणु मतिलबु कोई आत्मा उन्हनि में हली न वेंदी आहे। ये त जॾहिं असां बाबा समान थी वेंदा आहियूं, अर्थात असांजे संकल्प बोल कर्म बाबा जहिड़ा थी वेंदा आहिनि, बाबा जी हर मत जे हिसाब सां असां हर कर्म करूं, तॾहिं इन स्थिति खे भक्ति मार्ग वारनि छा लिखी छॾियो आहे? लीन थी आहे, हिकु थी आहे। जॾहिं लव में लीन थी वेंदा आहिनि, अर्थात लग्न में मगन थी वेंदा आहिनि, त बाप जी समान ठही वेंदा आहिनि न, इनखे उन्हनि समाए वञणु चई छॾियो अथनि। त अहिड़ो अनुभव कंदा आहियो आत्मा बाप जे लव में पंहिंजे खे बिल्कुलु खोयल हुए अनुभव करे, अर्थात असांजो कुझु आहे ई न, सिर्फ़ु बाबा, ईअं अनुभव करे। छा अहिड़ो अनुभव थींदो आहे? जीअं कोई सागर में समाइजी वञे त हुन समय हुनखे छा अनुभव थींदो? सिवाय सागर जे ॿियो कुझु नज़र ईंदो? त बाप अर्थात सर्व गुणनि जे सागर में समाइजी वञो, इनखे चइबो आहे लवलीन थी वञो, अर्थात बाप जे स्नेह में समाइजी वञो। बाबा जे सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व ज्ञान, हर श्रीमत असांजे हर संकल्प बोल कर्म में अची वञे। इनखे छा चईंदासीं? बाप जी स्नेह में समाया। बाप में न समाइणो आहे, लेकिन बाप जी यादि में स्वयं खे परिवर्तन करियो। बाबा जहिड़ो संकल्प बोल ठाहियो, इनखे चइबो आहे समाए वञणु। कॾहिं अहिड़ो अनुभव थींदो आहे? त बाबा चवनि था चेक करो। विदेश पार्टी खे ॾिसी बाप दादा उन्हनि जे भविष्य खे ॾिसनि था। विदेश पार्टी जो भविष्य छा आहे? हाणे बाबा पुछनि था विदेशनि जो भविष्य छा आहे? सतयुग जो न, हिन संगम युग ते तव्हांजो भविष्य छा आहे विदेशनि जो?
सतयुग जो भविष्य त राजा रानी ठहींदा न। बाप त कंहिं चई बाबा हाणे असांखे तव्हांखे प्रत्यक्ष करिणो आहे, लेकिन उहो प्रत्यक्ष असां बाबा खे कॾहिं कंदासीं, हुनजी डेट छा आहे? जेसि ताईं डेट फिक्स न कंदा तेसि ताईं पावरफुल प्लान बि न ठाहींदा। विदेशियुनि द्वारा ई भारत जा कुंभकर्ण जॻणा आहिनि। अगरि तव्हां माण्हू बि सोचंदा की करे वठंदासीं त उहो बि चईंदा हा जाॻी वठंदासीं। हिन करे जाॻण वारनि खे फुल फोर्स जॻाइण वारनि खे फुल फोर्स सां पंहिंजो पावरफुल प्लान ठाहिणो। ॾिसो, अगरि जॻाइण वारा ई ढिला हूंदा त जाॻण वारा बि ढिला थी वेंदा न। लेकिन अगरि जॻाइण वारा बि पंहिंजो फुल फोर्स सां प्लान ठाहींदा त ऑटम जॻाए सघंदा न। हिन वर्ष ये करिणो ई आहे, तॾहिं उहो बि सोचंदा की हिन वर्ष जे अंदरि असांखे जॻणो ई आहे। जॾहिं असां इहे सोचंदासीं न हा असांखे ईअं ई अॼु हिन साल प्रोग्राम ठाहिणा ई आहिनि, करणा ई आहिनि, तॾहिं जॻण वारा बि सोचंदा हा असांखे हाणे जॻणो ई आहे। हाणे जॻाइण वारनि जो बि समय निश्चित न आहे, हिन करे जॻण वारा वटि बि समय निश्चित न आहे। जीअं जॻाइण वारा सोचंदा आहिनि कंदा त आहियूं, उहो बि सोचंदा आहिनि उथिणो त आहे, अंत में उथी वेंदासीं। चईंदा आहिनि हा पोइ फुर्सत थींदी त कोर्स कंदासीं। हिन करे विदेशियुनि जो भविष्य छा रहियो? भारत जे नामी ग्रामीण खे जॻाइणो आहे। बाबा चवनि था विदेशियुनि जो भविष्य छा आहे? भारत जे नामी ग्रामीण खे जॻाइणो आहे। ये विदेशियुनि जो भविष्य आहे। त विदेशी ॿारनि जी ड्यूटी छा आहे कि विदेशी ॿार जॾहिं विदेश जे नामी ग्रामीण खे जॻाईंदा तॾहिं भारत जा कुंभकर्ण जाॻदा। केॾी वॾी ड्यूटी आहे विदेशियुनि जी। असां भारत जेका बि भारत में अञा बि माण्हू सुम्ही पिया आहिनि न, उन्हनि खे केरु जॻाईंदो? विदेश जा नामी ग्रामी माण्हू। ॾिसो, हिते बि कोई विदेश जी चीज़ कंहिंखे ॾिए न उहा ॾाढी सुठी लॻंदी, भले हुते लोकल कंपनी वारी हुजे, लेकिन भारत में हुनजो नंबर 1 हुनखे ॾींदा। त ॾिसो हुतां जी चीज़ुनि जो माण्हुनि खे महत्व आहे। त जॾहिं विदेश वारो चईंदो कि हा भॻवानु अची वियो आहे, पोइ भारत वारा ढूंढदा, मञदा। भारत जा नामी ग्रामीण खे जॻाइण जो कमु कंहिंजो आहे? विदेशियुनि जो। इहे विदेशियुनि जो भविष्य आहे। साधारण कुंभकर्ण न, लेकिन नामी ग्रामी कुंभकर्ण खे जॻाइणो आहे। जे हिक खे जॻाइण सां अनेक जॻी वञनि, हुनखे चइबो आहे नामी ग्रामी। धरणी अथवा स्टेज त तयारु थिए थी, हाणे सिर्फ़ु पाठदारनि खे पाठ वॼाइणो आहे। लेकिन पाठ बि हीरो पाठ, साधारण पाठ सां न थींदो। हीरो पाठ वॼाइण सां कुंभकर्ण बि जॻी करे हीअर कंदा कि हिते अची वियो, हिते अची वियो। अच्छा, अहिड़ा तक़दीर खे जॻाइण जे निमित थियण वारी जागती जोत, सदा स्वयं ऐं समय जे मूल्य खे जॻाइण वारा, सदा स्वयं जे ऐं समय जे मूल्य खे ॼाणण वारा, अहिड़ा अमूल्य रतन विश्व जे शोकेस में विशेष प्रसिद्ध थियण वारा सर्व सिद्धि स्वरूप, अहिड़ा विशेष शोकेस विश्व प्रसिद्ध थियण वारा सर्व सिद्धि स्वरूप, हर संकल्प के स्वरूप में लाइण वारा, पाप समान सर्व गुणन के सेवाओं स्वरूप में लाइण वारा, हर संकल्प के स्वरूप में लाइण वारा, बाप समान सर्व गुणन के सेवाओं स्वरूप में लाइण वारा, अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजो बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। ग्रुप सां मुलाक़ात करनि बाबा, नंढो सो ग्रुप आहे। समय जी समीपता जी निशानी आहे कि हर क़दम में सदा सफलता समायल आहे। सफलता थींदी अथवा न उहो स्वप्न में बि संकल्प न ईंदो। जॾहिं समय समीप ईंदो न
त समय जी समीपता जी निशानी छा आहे? हर कदम में असांखे सफलता मिलंदी। हर कार्य करण जे पुठियां निश्चित रूप सां सफलता ॾेखारे में ॾींदी। करूं अथवा न करूं, थींदो अथवा न, ये संकल्प बि न उथंदो। जो थियणो आहे उहो ऑटोमेटिकली थी वेंदो। ये निशानी आहे कि समय समीप अची वियो आहे। मतिलबु जो थियणो आहे न उहो ऑटोमेटिकली थी वेंदो। असांखे संकल्प बि न करिणो पवंदो। सफलता भ्रमण जे रास्ते में फूलनि जे समान आजान कंदी आहे। जीअं कोई वॾा माण्हू हूंदा आहिनि त हुनजे रास्ते ते फूल खे बिछाए ॾींदा आहिनि ऐं हुननि जो हुन रीति स्वागत कंदा आहिनि। त जीअं विशेष आत्मा हूंदी आहे वैसे सफलता फूलनि जे सदृश अजान कंदी। मतिलबु जीअं वॾा माण्हू ईंदा आहिनि त फूल बिछाए ॾींदा आहिनि, हूअं ई असां विशेष आत्मायूं, जीअं विशेष आत्मायूं असां थींदा वेंदासीं न, उहा सफलता असांजे कदमनि में हूंदी। ये सफलता फूलनि जा दृश्य अजान कंदी। मतिलबु जाते असां वेंदासीं उते सफलता हूंदी सही। आह्वान कंदी कि सफलता मूर्त मूंखे अपनाइनि। वो आह्वान कंदी कि सफलता मूर्त मूंखे अपनाइनि। स्वयं खे आह्वान न करिणो पवंदो सफलता जो। सफलता ई जे सफलता बिछल हूंदी ऐं असां उते उते हली वेंदासीं बसि। जीअं फूल बिखेरंदा आहिनि पोइ वॾा माण्हू हुतां हुतां हलंदा आहिनि न, उहा सफलता जंहिं रास्ते ते हूंदी न, असां ऑटोमेटिकली हुन ई रास्ते ते हलंदासीं। असांखे कुझु संकल्प बि न करिणो पवंदो। इहा निशानी आहे समय जी समीपता जी। अगरि असां विशेष आत्मा आहियूं त, अगरि असां बाबा जी विशेष आत्मा आहियूं न, त असांजा कदम काॾे वेंदा? जाते सफलता हूंदी ऑटोमेटिकली। लेकिन सफलता मूर्त जो सफलता आह्वान कंदी आहे। सफलता मूर्तनि जो ई सफलता आह्वान कंदी। जॾहिं असांखे निश्चित हूंदो कि मुंहिंजी त सफलता आहे ई, तॾहिं ई सफलता बि असांजो आह्वान कंदी। इहो फ़र्क़ु पइजी वेंदो। मतिलबु हिकु आहे कि माण्हू सफलता जो आह्वान करनि, ॿियो आहे कि सफलता असांजो आह्वान करे। त असांखे छा ठहिणो आहे? विशेष आत्मा ठहिणो आहे। संकल्प करो, मां हर संकल्प बोल कर्म में सफलता मूर्त आत्मा आहियां। त ऑटोमेटिकली असांजो हर कदम, हर संकल्प बोल ऑटोमेटिकली कहिड़ो थींदो? जंहिंमें सफलता समायल हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।